वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पुलिस यूनिफॉर्म पहिरे चौहंग ट्रेनिंग सेंटर में थियल लेडी रिक्रूट कोर्स ऐं लेडी ट्रैफिक असिस्टेंट कोर्स जी पासिंग आउट परेड में शरीक थी हुई। मरियम नवाज़ जे लिबास ते संदसि नालो बि लिखियल हो। तक़रीब 25 अप्रैल ते थी हुई ऐं पुलिस खाते चयो हो त संदन रोज़ मौजू वज़ीर आला या गवर्नर एज़ाज़ी तौर ते वर्दी पहिरे सघनि था। मरियम नवाज़ ते पुलिस यूनिफॉर्म पहिरण ते तनक़ीद जारी हुई त 6 मई ते मरियम नवाज़ डॉक्टरियाणी जे रूप में नज़र आई ऐं लैब कोट पहिरे अस्पताल जो दौरो कयो। कोट ते बि चीफ मिनिस्टर पंजाब जे नाले जी पट्टी लॻल हुई। इहे तस्वीरूं ॿीहर वायरल थियूं ऐं वरी मरियम नवाज़ तनक़ीद जो निशानो बणी। इन ॻाल्हि खे अञा कुझु वक़्तु मस थियो हो त मरियम नवाज़ ॿीहर माण्हुनि खे हैरान ऐं परेशान करणु शुरू कयो। हिकु भेरो ॿीहर एली ट्रेनिंग सेंटर में पासिंग आउट परेड में पुलिस यूनिफॉर्म पहिरे शरीक थी ऐं चयो त मूंखे हाणे कारे यूनिफॉर्म में ॾिसी अव्हांखे ख़ुशी थी रही हूंदी ऐं ओतिरी ई ख़ुशी मूंखे बि थी रही आहे। मरियम नवाज़ जी एलीट फोर्स वारी वर्दीअ जी तस्वीर अॻी जारी कई वई हुई जंहिंखे पहिरण में हू अॼु कामयाब थी आहे। हाणे सोशल मीडिया वापेदार मरियम नवाज़ खां सवाल करे रहिया आहिनि त मरियम नवाज़ बाक़ी आर्मीअ जी वर्दी कॾहिं पहिरींदी। होॾां शेर अफ़ज़ल मरवत मरियम नवाज़ खे कच्चे जे इलाइक़े वञण जी सलाह ॾेई छॾी आहे। जिते मरियम नवाज़ ते तनक़ीद थी रही आहे उते संदसि तारीफ़ बि कई पई वञे ऐं चयो पियो वञे त मरियम नवाज़ खां माण्हू साड़ करे रहिया आहिनि।